हिकु लोहार हुयो, उहो कमु वेठो करे पियो। शाम जो टाइम हुजे, सिज लथे जो, ॾिठईसि हिकिड़ो दरवेश आहे, उनजे पोइ 8-10 ख़लीफ़ा आहिनि। अची उनजो गुज़र थियो लोहार वटि ऐं लोहार खे सलाम कयो। लोहार जवाबु ॾिनो ऐं उथी बि उन्हनि सां मिलियो अदब सां। पोइ लोहार खे हुननि चयो त असांखे राति पइजी वई आहे, असांखे अगरि तूं राति रहां पाण वटि त तुंहिंजी महिरबानी थींदी। लोहार हथ ॿधी चयो, अगरि तव्हांजे लाइ अगरि दरवेश वॾी अगरि मूं वटि राति तरसनि त मूं जहिड़ो त ख़ुशि नसीब को थींदो ई कोन। हुननि चयो ठीकु आहे। राति लोहार वटि हो रहिया, राति जो खाधो पीतो, कचहरियूं थियूं। जॾहिं सुबुह थियो उहो दरवेश वञणु लॻो त लोहार खे चए त 3 कम तूं मूंखां घुर, जेके घुरी उहे तुंहिंजा 3 कम थींदा। 3 सुवाल तूं पंहिंजा कर, छो जो तूं असांजी राति ख़िदमत कई आहे ऐं सॼी राति वेही तूं असां कचहरी कई, तूं असांखे इज़त ॾिनी। हाणे 3 कम तुंहिंजा थींदा, 3 सुवाल कर, तुंहिंजा उहे असां पूरा कंदासीं। पोइ हुन लोहार चयो त पहिरियों मुंहिंजो इहो ई सुवालु आहे त मुंहिंजी जेका उमिरि आहे 100 साल थी। हुन दरवेश जो ठीकु आहे, मां दुआ घुरंदो तुंहिंजी 100 साल उमिरि थींदी। ॿियो कमु ॿुधाए। चए ॿियो मुंहिंजो इहो कमु आहे त 100 साल ताणी जीअं मुंहिंजो कमु हे जेका खुटे न लोहार को, एतिरो मूंखे कमु मिले जो मां खुटाए मां न सघां। उन दरवेश जो ठीकु आहे, इहा तुंहिंजे लाइ असां दुआ घुरंदासीं, इहो कमु बि तुंहिंजो थी वेंदो। 100 साल ताणी तूं ज़िंदा हूंदे तोखे बीमारी न बड़ी थींदी ऐं तुंहिंजो कमु खुटंदो ई कोन, एतिरो तूं वटि कमु ईंदो। हाणे 3 सुवाल कर आख़िरी। लोहार हेॾे होॾे ॾिठो पर हिनखे ज़हन में कुझु कोन आयो, न दौलत न मिल्कियत, हिनखे का ॻाल्हि सम्झ में कोन आई। हिन जी कुर्सी ते नज़र पई। दरवेश खे चई त हाणे हीअ जेका मुंहिंजी कुर्सी आहे न, थी हा इन कुर्सी ते अगरि केर बि जीअं वेहे त मुंहिंजी इजाज़त को बग़ैर कुर्सी मां न उथे। उहो 3 साल मुंहिंजो इहो आहे। हुन दरवेश जो ठीकु आहे, मां इहा दुआ बि घुरंदुसि, इन कुर्सी ते जेको वेहंदो उहो तुंहिंजी इजाज़त खां बग़ैर न उथी सघंदो इन कुर्सी मां। ठीकु आहे, 3 तुंहिंजा सुवाल थी वेंदा। मां इबादत कंदुसि, तुंहिंजे लाइ दुआ घुरंदुसि। दरवेश त मोकिलाए हलियो वियो। टाइम गुज़रंदो रहियो। लोहार जी उमिरि जा जेके माण्हू हुया, के कुराड़ा थी विया, के मरी विया। आख़िर अचे 100 साल हिन जो पूरो थियण ते थियो। हिन जा जेके बि सन हुया सभु मरी विया। हे नंढो ॾोढो लॻो पियो आहे, कमकार एतिरो दुकान भरियो पिया कम कयूं, एतिरा माण्हू हिन वटि अचनि कमकार जे लाइ। ऐं जेको कुर्सी ते वेहे त उथी न सघे, जॾहिं लोहार पाण उनखे उथारे त उहो उथे न त उथे ई न कुर्सी मां। हिन जी कुर्सी जी आहे करामत। हिन चयो त दरवेश जी दुआ जेका पूरी थी वई आहे। हल हिकु ॾींहुं इज़राइल अची निकितो हिन वटि। हिनखे चई त तुंहिंजो टाइम ख़तमु थी वियो आहे, अलाह न सुम्ह। चई इहो कीअं? चया तुंहिंजो टाइम ख़तमु थी वियो, तुंहिंजो 100 साल पूरो थी वियो। हाणे लोहार ते अटकल कई। हिनखे चई ॻाल्हि ॿुध, हिकिड़ो मिंट रुॻी मूंखे छॾ, तूं हिन कुर्सी ते वेह, मां टीन टपड़ जेके पंहिंजा सिधा करे रखां, जीअं मुंहिंजे पोयनि खे ॻोल्हण ऐं पोइ ॾुखियाई न थिए। बसि हिकिड़ो मिंट रुॻी वेह कुर्सी ते। जहिड़ो इज़राइल जो कुर्सी ते वेठो त हिन छा कयो, उतो ई खणी हे खणी भॻो दुकान मां। हिन चयो त हाणे इज़राइल कुर्सी ते वेठो आहे, मुंहिंजी इजाज़त बग़ैर उथंदो कोन। हाणे मूंखे आज़ादी आहे, हाणे मां त अलाए केतिरो टाइम जहिड़ो रहंदुसि। घर आयो, अची हाणे इन ख़ुशी में कुकुड़ छो न थी वञे। कुकुड़ पकिड़े उनखे कुठे मुंडी धार के साॻी मुंडी उनजी गॾिजी वई। छो जो इज़राइल ते वेठो आहे, होॾे हाणे साह केरु कढे हिन जो। चई भला छॾ कुकुड़ खे। चई ॿकिरो बीठो आहे, वॾी पार्टी कजे अॼु। ॿकिरो खणी कुठई त ॿकिरे वरी मुंडी गॾिजी वई। हाणे साह कढे केरु ॿकिरे जो। हिन वस कया ॿकिरे खे 4-5 चकर कुठई पर साॻी मुंडी गॾिजी पई वञे। हिन छॾ भला ॿकिरे खे दाल चांवर ई खाऊं था भला। हिन दाल चांवर खाधा। हाणे हे घर वेठो आहे, ख़ुशी सां घुमंदो अचे पियो। के माण्हू बीमारी में बड़ी में, के धक मों इहो वतन पिटींदा रड़ंदा वतन। हाणे हुनजो साह केरु कढे। इज़राइल ते वेठो कुर्सी ते। अचे जो मच्छर थिया, आसमान सॼो मच्छर भरिजी वियो, पखियुनि खां भरिजी वियो आसमान। हाणे हुनजो साह कढे केरु। इज़राइल त कुर्सी ते वेठो आहे। अचे नांग बलाऊं अचे वधियूं। इहो घरनि में शहरनि में नांग बलाऊं वतन घुमंदा। उन्हनि खे जेको मारे पियो वरी उहो जेरी थी पियो वञनि, छो जो हुनजो साह केरु कढे। माण्हू बीमारी बड़ी को तड़पंदा वतन इस्पतालनि में, रोडनि ते एक्सीडेंट थियनि, रोडनि ते माण्हू फथकनि पिया, उहे मरी न पिया सघनि, छो जो इज़राइल कुर्सी ते वेठो हुजे। शहर इन झंग में अचे जानवर वधिया, अचे जानवर जो वधिया।
उहे आख़िर जानवर शहरनि में काहे पिया अचे माण्हू खे चीरनि फाड़नि पिया त बि माण्हू मरनि कोन पिया, जानवर मारनि जानवर मरनि कोन पिया, छो जो इज़राइल कुर्सी ते वेठो हुयो। अचे जो हिन ॾिठो इहो हशर त भला हे छा थी वियो, 6 महीननि 12 महीननि में हे त वॾो कमु थी वियो। हिते जाॾो काॾो माण्हू फतकनि था पिया, तड़पनि था पिया, जानवर तड़पनि था पिया, उन्हनि केरु मारे कोन थो। हिन वेही सोचियो चीअर हे मां छा करे वेही रहियुसि। सिधो आयो वरी इज़राइल वटि। इज़राइल हिन खे चयो ॾिसी थो न हशर, अगरि मां अची आहियां त इहा हिकिड़ी वॾी नेमत आहे, जो मां तव्हांजो साहु कढां थो, इहा वॾी हिकिड़ी नेमत आहे। तूं अलाह जी ॻुझ में तूं हथु विधो आहे। ॾिस हाणे हशर केतिरा माण्हू तड़पनि था पिया, केतिरा फतकनि था पिया। मां मौत बि हिकिड़ी नेमत आहियां अलाह जी तरफ़ां, पर तव्हां इंसान हिन ॻाल्हि खे सम्झो नथा। त तूं त मूंखे हिते विहारे छॾियो आहे। जे अगरि तोखे पंहिंजी उमिरि वधाइणी हुई त तूं उन दरवेश खां 500 साल घुरी आहे, 800 साल घुरी आहे, छो जो इंसान जी उमिरि त हुयूं 800 साल बि हुई, 500 साल बि हुई अॻे दौर में। तूं उहा उमिरि हुन खां घुरी आहे, तूं 100 साल छो घुरी? हा तूं त मूंखे हिते विहारे छॾियो, हाणे दुनिया जो हाल छा थी वियो आहे। त पोइ हिन चयो मां त ठीकु आहे, मुंहिंजी वॾी ग़लती आहे जो मां अलाह जी ॻुझ में हथु विधो आहे, जो मौत बि हिकिड़ी जेका तो नेमत आहे। हुन कुर्सी खे चई हिन खां हाणे हिनखे छॾु। हो जो उथियो जीअं इज़राइल तीअं पहिरियों चंबो हणी लोहार खे मारियईं, पोइ अची जेको दुनिया जी सफ़ाई कयईं। पोइ हर कंहिंखे मौत ईंदो वियो, तॾहिं वञी दुनिया जो सेटअप वञी थियो। माण्हू पंहिंजे मतिलब जे लाइ माण्हू दुनिया खे परेशान न करे, इहो हुनजो पंहिंजो मतिलबु हुयो पाण खे जीअण जे लाइ सॼी दुनिया खे परेशान करे छॾियईं। हे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल हुयो, हाणे हक़ीक़त न आहे पर हिकिड़ो मिसाल हुयो। मौत बि हिकिड़ी नेमत हुई, जेका मौत अचे थो त तॾहिं त जानवर जा इहे सभु घटि थियनि था, बीमारी बढ़ियो माण्हू जी जान छुटे थी। मौत जे करे ई मौत बि हिकिड़ी नेमत आहे। त माण्हू काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि पंहिंजे मतिलब जे लाइ, पंहिंजे जीअण जे लाइ अलाए केतिरा माण्हू खे तकलीफ़ ॾींदा आहिनि। इन जो मक़सदु आख़िर में इहो ई थो निकिरे त पंहिंजे जीअण जे लाइ माण्हू अलाए केतिरा माण्हू खे तकलीफ़ ॾींदा आहिनि, अलाए केतिरा माण्हू खे मारे छॾींदा आहिनि। त मां जीअं बाक़ी मरनि था मरनि, ॿिया माण्हू खे तकलीफ़ अचे थी भली अचे, माण्हू फतकंदा पिया फतकनि, पर मां सिर्फ़ु जीअं। ईअं करणु न खपे। जेको तो ॿियनि खे तकलीफ़ ॾियो पाण सुखियो रहो, इहो सुठो कमु बि न आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। इनशा ताला वरी कंहिं ॿी वीडियो में मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।